अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंडेक्स प्रोग्राम में आऊँ जो मेज़बान रज़ाक सरोही हाज़िर आहियां। नाज़रीन, मुल्क जे अंदरि हुकूमत जी तब्दीली खां पोइ अॻूणी हुकूमत जो वज़ीर आज़म अञा ताईं बेसुकून ऐं बेचैन आहे। उहो मुख़्तलिफ़ जेके जलसा करे पियो, उन में बि जेको बयानियो ऐं जेको नैरेटिव ॾियण जी कोशिशि करे रहियो आहे उहो इहो त हुन जी हुकूमत खे हटाइण जे लाइ, हुन खे इक़्तिदार मां ॿाहिरि करण जे लाइ हिकिड़ी पॾे ई साज़िश थी आहे। ऐं उहा साज़िश जेका हिन मुल्क जी अॻूणी अपोज़िशन आहे उन्हनि कई आहे। ऐं ॿाहिरियों मुल्क जंहिंजो नालो वरितो पियो वञे उहो अमेरिका आहे। ऐं उन हवाले सां अॼु जेतोणीकि कल्ह नेशनल सिक्योरिटी कमेटी जो इजलास थियो, उन में उन जेको अमेरिका जो अॻूणो सफ़ीर हुयो उनखे बि दावत ॾिनी वई हुई, उन बि शिरकत कई। ऐं आर्मी चीफ ऐं टिनी फ़ौजुनि जा जेके सरबराह उहे ऐं हाणोको वज़ीर आज़म या शहबाज़ शरीफ़ ऐं उनखां सवाइ ॿी पॉलिटिकल क़यादत बि मौजूदु हुई। उन में हिकु भेरो ॿीहर उनजो रिव्यू कयो वियो त किथे उन में का साज़िश या का अहिड़े क़िस्म जी का शइ त कोन्हे। ऐं उनखां पोइ जेको उनजो एलामियो या पधरनामो जारी थियो, उन में वाज़े तौर ते चयो वियो त इन में कंहिं बि क़िस्म जी साज़िश जो को ज़िक्र न आहे। ऐं न वरी उन में को नो कॉन्फिडेंस मूव जो या इन तरह जो को ज़िक्र आहे। अॼु ॿीहर वज़ीर आज़म अॻूणो वज़ीर आज़म इमरान ख़ान उन प्रेस कॉन्फ्रेंस कई ऐं वरी साॻियो ई राग आलापियो ऐं साॻी ॻाल्हि कई त मुंहिंजी जेका दावा आहे त अमेरिका साज़िश कई आहे ऐं परॾेह मां साज़िश थी आहे मुंहिंजे ख़िलाफ़ु, उन जी नेशनल सिक्योरिटी कमेटी जे पधरनामे में तस्दीक थिए थी। सम्झ में नथी अचे ॻाल्हि त उहो जेको पधरनामो आहे उन में साज़िश जो त किथे बि को लफ़्ज़ इस्तेमालु थियल न आहे, पर पोइ बि हू पंहिंजे नैरेटिव पंहिंजे बयानीअ तां लहण जे लाइ तयारु न आहे। ऐं उन जा जेके लखे जेके फॉलोअर्स आहिनि उहे बि जेका इमरान ख़ान साहब जी जेका दावा आहे उहा उन सां गॾु बीठा आहिनि। अञा ताईं हुन जा जेके जलसा थियनि था उन में काफ़ी वॾी शिरकत बि थिए थी। इन तरह जी सूरत हाल आहे। इन हवाले सां असां गुफ़्तगू कंदासीं। असांखे नाले वारे क़ानूनदान साईं शहाब ओस्तो साहिब जिन टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहे। साईं अस्सलाम वालेकुम। साईं वालेकुम सलाम। शहाब साहब, अॼु जेका इमरान ख़ान साहब प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, मां चाहींदुसि त उहा पंहिंजे नाज़रीन जे आॾो ऐं तव्हांजे आॾो पेश कजे त तव्हां ॿुधो, उन खां पोइ मां चाहींदुमि त तव्हांजा कमेंट्स वठां। अब तो ये वाजे हो गया ना कि जो मैं कह रहा था वो सच है। अब नेशनल सिक्योरिटी काउंसिल ने कंफर्म कर दिया कि जो मैंने मीटिंग करवाई थी मेरी सरबराही में उसके वो ठीक उसके मिनट्स थे, यानी उसमें जो उन्होंने कहा था कि फौरन बैरूनी मुदाखलत हुई है वो ठीक हुई है। मुझे इतना भी पता था कि लंदन में बैठ के उसने पूरी साजिशें की बैरून मुल्क के साथ, और यहाँ जो छोटा भाई था वो पूरी तरह मुलव्वस था और जरदारी पूरा मिला हुआ था। मैं अब चाहता हूँ कि सुप्रीम कोर्ट के अंदर ओपन हियरिंग हो इसके ऊपर। हम कोई कैमरा हियरिंग नहीं मांगते, हम ओपन हियरिंग मांगते हैं, क्योंकि ये इतनी बड़ी वारदात हुई है एक मुल्क की सॉवरेंटी के खिलाफ, हमारी आज़ादी के खिलाफ। ये इतनी बड़ी वारदात की गई है जो कि इनकी हुकूमत ने भी अब साबित कर दिया। इलेक्शन कमिश्नर एक इतना एक जानबदार किस्म का आदमी है जिसके ऊपर हमें कोई इत्मीनान ही नहीं है, सारे फैसले ही हमारे खिलाफ करता है, और जो जब चाहता है तो किसी के ऊपर एक्शन ले लेता है और जब चाहता है नहीं लेता। मैंने अपनी सारी तंजीमों को आज तैयारी करवा रहा हूँ। अब से सारे हमारे पाकिस्तान के अंदर गांव लेवल के ऊपर, मोहल्ला लेवल की तंजीमों को मैंने आज इंस्ट्रक्शंस दे दी हैं। सब तैयारी करें इस्लामाबाद की हकीकी आज़ादी की मार्च के ऊपर। हाँ शहाब साहब, ॿुधियूं तव्हां ॻाल्हियूं इमरान ख़ान जूं? जी हाँ। कीअं था ॾिसो इन मौक़िफ़ खे? ऐं हू त चए थो त नवाज़ शरीफ़ लंडन में वेही साज़िश कई, अमेरिका जे थ्रू थियो इहो सभु कुझु, ऐं शहबाज़ शरीफ़ ऐं ज़रदारी साहब हिते पाकिस्तान मां इन खे ॻाल्हि खे अॻिते कयो। जॾहिं त मां तव्हांखे यादि ॾियारियां त जॾहिं ही नो कॉन्फिडेंस मूव उते पेश कई वई हुई, बल्कि जमा कराई वई हुई रिथ, त उन वक़्तु जेको इमरान ख़ान ॻाल्हायो हो उन में उन चयो हो त मां त अलाह खां इहे दुआ पे घुरी त इन तरह जी का अपोज़िशन हरकत करे, ऐं इहा मां त ॾाढो ख़ुशि थियो आहियां त मां हाणे हीअ एक्सपोज़ थींदा, हाणे हीअं थींदो। ऐं हाणे उहो उन वक़्तु न साज़िश वग़ैरह त कुझु बि कोन चयो हुन, हाणे वरी इहो साज़िश जी ॻाल्हि पियो करे। साईं ॾिसो, इमरान ख़ान जो जेको
सियासत जो अंदाज़ आहे उनखे सम्झण जी ज़रूरत आहे। इमरान ख़ान हिकिड़ो मक़बूलियत पसंद पॉपुलिस्ट क़िस्म जो लीडर आहे जेको हिकिड़ो ई हुनुर ॼाणे थो, उहो आहे बयानियूं ठाहिणु, नैरेटिव ठाहिणु। ऐं हुन सां हिकिड़ो डाई हार्ड ग्रुप आहे पंहिंजे वर्कर्स जो, जेके उनजी हर क़िस्म जी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु आहिनि। गुज़िरियल 4 सालनि में इमरान ख़ान साहिब जी कारकर्दगी न रही आहे। इहो पियो चयो त जॾहिं इमरान ख़ान खे नज़र आयो त वोट ऑफ कॉन्फिडेंस में मूंखे हाणे को आसिरो कोन्हे, हिन जा जेके पंहिंजा अलायस हुयसि उहे बि छॾे वियसि, त पोइ हुन वटि माण्हुनि में वापसि वञण लाइ बयानी कोन हुई। मुकमल तौर ते हिकिड़ो नाकाम हुकुमरान साबित थियो। तंहिंजे करे हुन इहो सॼो बयान ठाहियो आहे, इहो सिर्फ़ु जेको कूड़ आहे, हिकिड़ी ग़लति बयानी आहे, माण्हुनि खे गुमराह कंदो। ऐं उन में हुन जी ख़तरनाक स्थिति जेका कई आहे, इमरान ख़ान वटि हाणे ॿियो को बयानियो कोन्हे। हुनजी कारकर्दगी ज़ीरो रही आहे। हुन को इदारो न ठाहियो आहे, हुन कंहिं क़िस्म जी का रिफॉर्म न कयो आहे, न टैक्स जो रिफॉर्म थियो, न इलेक्शन जो रिफॉर्म थियो, न को अकाउंटेबिलिटी जो रिफॉर्म थियो, न हिन जे 4 सालनि जे दौर में को माण्हुनि खे माली को फ़ाइदो पुॻो। उल्टो मुल्क में हर क़िस्म जो बहरान पैदा थी वियो ऐं बेरोज़गारी वधी वई, महांगाई अलाए किथे वञी पुॻी। तंहिंजे करे हिन वटि ॿियो को रस्तो कोन्हे सवाइ हिन जे जो हिकिड़ो ख़तरनाक क़िस्म जो कूड़ो हिकिड़ो बयानियूं ठाहे, जंहिंमें पंहिंजो इल्ज़ाम जेको आहे ॿियनि ते हणे, पंहिंजी नालाइकीअ खे लिकाइण जी कोशिशि करे। सो इहो हिन जो पुराणो तरीक़ो आहे, कॾहिं बि पंहिंजी ग़लती न मञींदो आहे, हमेशह ॿियनि जे मथां हणंदो आहे। पर हिन दफ़े जेका हिन ॻाल्हि कई आहे, इहा ख़तरनाक क़िस्म जी ॻाल्हि आहे, छाकाणि त पाकिस्तान जो दारोमदार अमेरिका जे ऐं यूरोपियन यूनियन जे मार्केट्स ते आहे। ऐं पाकिस्तान FATF में अञा ताईं ग्रे लिस्ट में मौजूदु आहे। ऐं पाकिस्तान हिन वक़्तु बि IMF वटि जेको आहे सो बिल्कुलु हिकिड़े लिहाज़ खां ॼण त फाथल आहे। ऐं पाकिस्तान खे IMF जी मदद जी ज़रूरत आहे, न त डिफॉल्ट करे वेंदो पाकिस्तान। इहो सभु कुझु ॼाणींदे बि हे सिर्फ़ु पंहिंजे मुफ़ाद में, पंहिंजी जेको आहे सो तंग नज़री ऐं मां त ईअं चवंदुसि त मुफ़ाद परस्तीअ में हिन मुल्क खे दावत लॻाए छॾियो आहे। सिविल वॉर जी तरफ़ां तो हिन मुल्क खे जेको आहे सो धिके। ॾिसो तव्हां अॼु जेका हिन ॾिनी आहे प्रेस कॉन्फ्रेंस में जेके स्टेटमेंट्स ॾिनियूं आहिनि, तव्हां उन्हनि जी स्टेटमेंट्स ते ई तव्हां जेकॾहिं 5 मिंट सोचो त दुनिया जो मां सम्झां थो त हे कामयाब तरीन कूड़ो माण्हू आहे। हाणे जेका सिक्योरिटी कमेटी जी कल्ह मीटिंग थी आहे, उन में उनजो जेको हासिल मतिलबु आहे उहो इहो ई आहे त का साज़िश कोन थी आहे। हे थो चवे त ॾिठो जेको मां चवां पियो उहा ई ॻाल्हि साबित थी वई। वरी थो चवे त इलेक्शन कमीशन मुंहिंजे ख़िलाफ़ जेको आहे सो फ़ैसिलो ॾींदी, छाकाणि त ख़बर अथसि त जेको हिन जो फॉरेन फंडिंग वारा मामला जेके आहिनि उहे उन में हिन पैसा खाधा आहिनि। हिन पैसा हिन जे जेके हिन वेझा आहिनि पार्टी में जेके हिन जा एसोसिएट्स, उन्हनि इलीगली 11-12 अकाउंट जेके ऑपरेट कया आहिनि। हिनखे ख़बर आहे त मुंहिंजो हशर ख़राबु थियणो आहे, हिनखे ख़बर आहे त मां हिन में जेको आहे सो मूंखे सज़ा बची सघे थी ऐं मां नाअहल बि करार ॾेई सघे थी। हिन में ई उहो मुतनाज़ा थो करे इलेक्शन कमीशन खे। वरी तव्हां जेकॾहिं ॾिसो त ॼाणी बुझी हे कोशिशि इहा ई थो करे त मां ब्लैकमेल कयां, इस्लामाबाद ते चढ़ाई करण जो हिन वक़्तु जॾहिं त मुल्क हिकिड़े इंतिहाई ख़तरनाक क़िस्म जे मुआशी बहरान जो शिकार आहे, सियासी तौर ते विरहायल आहे, मुल्क में खाना जंगी वारी सूरत दरगट थी वई आहे। अहिड़े मौक़े ते हिन सॼे मुल्क मां पंहिंजा माण्हू कढी जो इस्लामाबाद ते हमलो करण जी कोशिशि थो करे। हिन जो मतिलबु छा आहे? हिन जो मतिलबु इहो आहे त पूरी रियासत खे हिन यरगमाल बणाए छॾियो आहे। हीउ हाणे बिल्कुलु ब्लैकमेलर, बिल्कुलु जीअं 1920 जे ॾहाके में मसोलिनी ऐं हिटलर जेको आहे सो ब्लैकमेल कयो हुयो स्टेट खे, हिन उहो ई कमु शुरू कयो आहे। हिनखे का परवाह कोन्हे त मुल्क में हिन वक़्तु केॾो वॾो हिकिड़ो ख़तरनाक क़िस्म जो बहरान आहे। ऐं ज़ाहिर आहे हिन जी ॻाल्हि माण्हू इन करे ॿुधनि था जो ॿिए तरफ़ जेको हुकूमत में जेके आया आहिनि ज़रदारी ऐं शरीफ़, उन्हनि जो को पंहिंजो रिकॉर्ड बि सुठो कोन्हे।
ऑल्टरनेटिव लीडरशिप भी एतिरी सुठी कोन्हे, तंहिंजे करे माण्हुनि खे इहो बि हिकिड़ो फैक्टर आहे, हिन को शक कोन्हे त जेको ऑल्टरनेटिव आहे उहो बि को सुठो हौसला अफ़ज़ा ऑल्टरनेटिव कोन्हे। तंहिंजे करे मां सम्झां थो त इहो मामिलो अॻिते हली अञा वधीक ख़राबु थींदो। तव्हां हिकिड़ी शइ नोट कयो त कल्ह जी मीटिंग में आर्म फोर्सिस जा जेके बि चीफ्स हुया सभु मौजूदु हुया। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ भी हुयो, चीफ ऑफ आर्मी स्टाफ भी हुयो, बैरिया ऐं फ़ज़ाइया जा चीफ्स भी हुया। उन जे बावजूदु उन मीटिंग जी जेको ऐलानियो आहे, जेको आयो आहे मंज़रनामे ते, उनखे हे नथो मञे, बल्कि हे थो चवे त इन मीटिंग में मुंहिंजी ॻाल्हि खे जेको आहे सो हिननि मुंहिंजी ॻाल्हि जी तस्दीक कई। उन मतिलबु इहो थियो त आर्मी ऐं इदारनि खे बि जेको आहे सो मुतनाज़ा थो बणाए। अच्छा शहाब साहब, जेको ही सुप्रीम कोर्ट खां मुतालबो पियो करे त खुलियल ॿुधणी करे, इनके मेरा न खुलियल ॿुधणी करे, इन मामले जी छंड छाण करे, जांच करे, इहो मुतालबो केतिरो इन जो दुरुस्त आहे, जॾहिं त ही जेके बाक़ी अदालतुनि जा फ़ैसिला अचनि पिया ऐं ही जेको सॼो जेको जमहूरी प्रोसेस आहे हिकिड़ो आइनी, उहो उन में रुकावट बणिजे पियो त उहो फ़ैसिलो ईंदो त सुभाणे ही मञींदो? ॾिसो, हिन जी जेका सॼी सियासत आहे हाणे इन ते बीठी आहे त हे टाइम थो गेन करणु चाहे। हे चाहे थो त इहो जेको साज़िश वारो बयानियो आहे इहो हलंदो रहे। ऐं ज़ाहिर आहे जॾहिं तव्हां हिकु दफ़ो इहा ॻाल्हि मञी छॾी त भई जुडिशियल कमीशन ठहे, त इन जो मतिलबु इहो थियो त जेका सिक्योरिटी कमेटी जी जेका मीटिंग हुई या जेको गवर्नमेंट जो मौक़िफ़ आहे उहो सॼो ग़लति आहे, उहो वरी जेको आहे सो मुतनाज़ा बणिजी वञे। ऐं उन खां पोइ जॾहिं सुप्रीम कोर्ट में वञे त तेसिताईं 2-3 महीना त इहे लॻी वेंदा हिन जो सॼी कार्रवाई ख़तमु थियण में। तेसिताईं त हिन जी जेका इहा कॉन्स्पिरेसी वारी थियरी आहे इहा पई हलंदी। ऐं बाद में जेकॾहिं सुप्रीम कोर्ट में इहा ॻाल्हि साबित बि थी वई त वरी न मञींदो, वरी उनखे पुष्ट कंदो, चवंदो हा सुप्रीम कोर्ट हे बि त चयो आहे, सुप्रीम कोर्ट मुंहिंजी ॻाल्हि बि त कई आहे। सो हिन खे कुझु कूड़े माण्हूअ खे तव्हां कुझु बि कयो, सुभाणे तव्हां इलेक्शन बि करायो पाकिस्तान में, तव्हां ॾिसंदव जेके इलेक्शन में हे हाराए थो वञे, छो त न मुंहिंजे ख़िलाफ़ रिगिंग थी आहे। सो हाणे हे जे निड़ीअ में हिकिड़ो अहिड़ो हॾो अची अटकियो आहे जेके न ॿी था सघनि ऐं ॿाहिरि फिटी था कनि। ऐं इस्टेब्लिशमेंट खे हाणे इहो चङो हिकिड़ो पंहिंजे लाइ मथे जो सूर रन पैदा कयो आहे, जेको हिननि खे एॾो अञा छॾंदो कोन, अञा वधीक टफ टाइम ॾींदो। अच्छा शहाब साहब, तव्हां थोरो होल्ड ते रहिजो, मां थोरो ब्रेक जो वक़्तु थियो आहे। ब्रेक तां वापसि अची तव्हां खां इहो ज़रूरु मां पुछंदुमि त जेको इमरान ख़ान एस्टेब्लिशमेंट जे लाइ जीअं तव्हां चयो त हिन वक़्तु हिकिड़ो हॾो बणिजी चुको आहे, या हुनजे लाइ जीअं हुन चयो त ख़तरेनाक मां बणिजी वेंदुसि तो ख़तरनाक बणिजी चुको आहे, त हिन वक़्तु जेकॾहिं हू को मोमेंटम जंहिं नमूने जो ही ठाहे पियो इन बयाने जे पुठियां माण्हुनि खे वरी सॾु पियो ॾिए इस्लामाबाद वञण जो, त उते माज़ीअ में जेके हिन जेको कंटेनर ते चढ़ियो ऐं जेके हिन उते दॿाउ विधो ऐं जंहिं नमूने जो हुन कयो, त छा हिन भेरे बि इन तरह जी जेकॾहिं हू शइ करे थो त सूरत में त सूरत हाल त बिल्कुलु तब्दील थी वई आहे ऐं इस्टेब्लिशमेंट जो रवैयो बि हिन ॾांहुं तब्दील आहे, त छा उनजा चांसिस आहिनि त को ही उनखे ब्लैकमेल करण में कामयाबु थी वञे, या वरी हुकूमत जेका मौजूदु आई आहे उन्हनि जे लाइ को मसइलो पैदा करे? इन ते ॻाल्हाईंदासीं, पर नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो। ब्रेक तां वापसि अची वरी असां शहाब साहब सां पंहिंजी गुफ़्तगू जारी रखंदासीं।